कराची मलीर जे वापारी मरकज़ मेमणगोठ में जारी बदअमनी जी लहर ख़िलाफ़ के मेमण जी अॻवाणी में इलाइक़े जे मौज़न ऐं ताजर अॻवाणनि जे वफ़द मंसूर अहमद मेमण, अब्दुल वाहिद कासमाणी मेमण, मौला बख्श मेमण जी अॻवाणी में एडिशनल IG कराची जावेद आलिम ओढो सां मुलाक़ात करे खेसि इलाइक़े जे मसइलनि ते आगाही ॾिनी। वफ़द पारां 3 महीना अॻु मेमणगोठ मां मुबैना तौर अगवा थियल नीगर अमीनुल्लाह बचायो मेमण जी बाज़ियाबी समेत इलाइक़े में वधंदड़ ॾोहनि जी रोकथाम लाइ कदम खणण जी घुर कई वई। कराची पुलिस चीफ जावेद आलिम ओढो पारां नीगर जी बाज़ियाबी लाइ कोशिशूं वठण जो यकीन ॾियारींदे लाॻापियल अख़्तियारनि खे हिदायतूं जारी कयूं वयूं। एडिशनल IG कराची चयो त मलीर समेत कराची शहर में पुलिस बहितर कम करे रही आहे। मेमणगोठ में बदअमनी जी लहर जो नोटिस वठी SSP मलीर खे हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि। इलाइक़े में बहितर पुलिस ऑफिसर आणे समूरियूं शिकायतूं ख़त्म करण जी कोशिश कई वेंदी।